आहे वधीक ताक़तवर आहे शेर अली। तुंहिंजे भाउ जो क़ातिल इरादा क़ातिल न हो तोखे माफ़ करे छॾिजो। अकबर अॼु मुंहिंजो शहर वञण थियो घोर ताज़ो पुठल ॾिठो चम त कुझु पंहिंजे लाइ वठां कुझु यतीमनि जे लाइ बि वठी वञा। असां शेर अली पोस्ट मोकिलियो हिन जो मतिलबु त शेर अली असां जो ठोर कोहाए छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम सोप सीरियल ड्रामो तकरार जी नई एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे दोस्तों कहानी ॿुधाईंदा हलूं। नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट इन वीडियो में अचण वारी किस्त में दोस्तों तव्हां ॾिसंदव त पहिरीं ॻाल्हि उन जी घरवारी यानी नवाब खान जी घरवारी सिधी ॻाल्हि कंदी तूं पंहिंजो को अहिड़ो दोस्त ॻोल्ह जेको सभिनी दुश्मननि खे टक्कर ॾे ऐं तुंहिंजी जान छॾाए। ऐं इन में सिजावल सॉरी नवाब खान इहा ॻाल्हि कंदो त हिकिड़ो ई माण्हू आहे उहो आहे शेर अली जेको सभिनी जो टक्कर ॾेई सघे थो लेकिन उन जूं वफ़ादारियूं हासिलु करणु मुश्किल आहे। ऐं नवाब खान इहा बि कोशिशि कंदो रहंदो हो त मां शेर अली खे जेको आहे पंहिंजे वश में कयां क़ाबू कयां वफ़ादारियूं हासिलु करे पंहिंजे दुश्मननि खे टक्कर ॾियां। ऐं शेर अली इहो ॾांत यानी जेको काए जो कुओं उहो कुआए छॾींदो उहो गोश्त बि सिजावल खे मोकिलींदो तोहफ़े में। ऐं सिजावल सम्झी वेंदो त मुंहिंजो जेको ढोर चोरी थी वियो उहो शेर अली कुआए खाई वियो ऐं असांखे वरी अञा गोश्त ॾेई छॾे अञा उन खे ॿीणी कावड़ लॻी वेंदी। ऐं हाणे हू बि उन तरीक़े सां विढ़ंदो सिजावल जीअं शेर अली उन खे जवाबु ॾिनो। हाणे हू पंहिंजी कावड़ इन ते मारींदो। हाणे फ़ैसिले में जॾहिं वेंदा इहे बख़्त ऐं भावल उहो भावल खे राणी ॾाढो सम्झाईंदी बाबा ॾोही थी पए मीर पोइ बख़्शे छॾिजां लेकिन तव्हांखे ख़बर आहे बख़्त पढ़ियल आहे नवाब खान जो हू भावल जी मिल्कियत ते कब्ज़ो करणु चाहे थो लेकिन हू सवलो जेको आहे फ़ैसिलो कोन थियण ॾींदो। हुन अॻे ई ॿुधाए छॾियो त मां नवाब खान सां मिलियो आहियां ऐं जीअं हुते ॻाल्हि थिए बाबा तुंहिंजो भाइटो ओॾे मिलंदो आहे कूड़ो आहे भावल चवंदो उहा त मूंखे ख़बर आहे वाक़ई मिलंदो आहे।